मगरिब जे हिकु दानिश्वर लिखियो आहे त तारीख़ जे कंहिं बि दौर में जेकॾहिं इंग्लिस्तान ते को ॾुखियो वक़्तु अचिणो हूंदो ऐं उन जूं के चिटियूं निशानियूं ज़ाहिर ॾिसण में न बीहंदियूं आहिनि त अहिड़े वक़्त खे असांजे सियासतदाननि ऐं हुकुमराननि खां अॻु असांजे शाइरनि पिए महसूसु कयो आहे। असांजा शाइर असांजे सियासी ऐं समाजी सूरतगिरीअ लाइ रेडार हूंदा आहिनि, जिन जी शाइरीअ जे आईने में असां ॾिसी वठंदा आहियूं त इंग्लिस्तान ते को ॾुखियो वक़्तु अचण वारो आहे। असांजी शाइरीअ में जीअं ई इंग्लिस्तान जे ढंढुनि, शहरनि, समुंडनि, वणनि, ॿूटनि, मौसमुनि सां ढकियल मैदाननि जी मोहबत छोलियूं हणणु लॻंदी आहे, असां उन वक़्तु हिकदमि महसूसु करे वठंदा आहियूं त असांजो प्यारो वतन कंहिं ख़तरे में विकोड़जी रहियो आहे। ऐं असांजो शाइर उन जी हर शइ सां बेपनाह मोहबत जो सबक़ु ॾेई मुक़ाबले लाइ अवाम खे तयारु रहण जो विलविलो पैदा करे रहियो आहे। उन छंछाण जी रोशनीअ में असां भिटधणी जी शाइरीअ खे ॾिसूं। लतीफ़ जंहिं वक़्तु शाइरी शुरू कई उन वक़्तु ॾखण एशिया जे हिन खिते में मुग़ल शहनशाहियत खे ज़वाल जी वणवेड़ी विकोड़े वई हुई। हिते जे मक़ामी बाशिंदनि 1000 सालनि जे उन ॿाहिरें कब्ज़े जे मागर मच्छ जे जिस्म ते कातनि सां हमला शुरू करे ॾिना हुआ। नंढे खंड जूं महकूम क़ौमूं आज़ादी ऐं ख़ुदमुख़्तियारीअ जे जज़्बनि सां सरशार थी आज़ादीअ जी जंग में जुंबी वयूं हुयूं। सिंध जी सरज़मीन ते कलोड़नि फ़क़ीरनि पंहिंजी बहादुरी, हबुल वतनी ऐं ॾाहब सां क़ौमी तश्कील करे हाणे उन जी तामीर तरफ़ ध्यानु ॾिनो हो। सदियुनि जी विञायल आज़ादी वरी हासिल करे वरिती हुई। अहिड़े वक़्त में लतीफ़ खे अहिड़ी शाइरी करणु खपंदी हुई जेका सदियुनि जे थकल क़ौम खे तफ़रीह ऐं ज़हनी अयाशी मुहैया करे ॾिए हा। पर लतीफ़ अहिड़े दौर में हुबुल वतनी ऐं अवाम दोस्तीअ ते ज़ोर ॾिनो। सिंध जूं मुंदूं ऐं मौसमूं, सिंध जा पखी ऐं जानवर, सिंध जा मैदान ऐं डहर, सिंध जा पहाड़ ऐं पेचरा, सिंध जी बनियूं ऐं बारा, सिंध जा सावण ऐं सियारा, सिंध जा सारंग ऐं झोला, लुकूं ऐं झकूं, ढंढूं ऐं ढोरा, हुनुर ऐं लिबास लतीफ़ जी शाइरीअ में इंतिहाई शिद्दत सां ऐं बिना ज़ोराई ते नमूने उभरण लॻा। उहो उन करे जो हिकु सचे ॾात धणीअ जी शाइरी ईंदड़ ख़तरनि जी निशानी ऐं ख़ौफ़ जो गगो हूंदी आहे। लतीफ़ पंहिंजे तेज़ शाइराणे हिस ज़रिए ॾिसी ऐं परोड़े वरितो हो त सिंध जी मौजूदा आज़ादीअ वारो वक़फ़ो आरज़ी वक़्ती आहे ऐं सिंधी अवाम आज़ादीअ जे उन वक़फ़े में एॾो मस्त मगन थी वियो आहे जो हिन मुस्तक़बिल जी तबाहियुनि खां मुकमल बेपरवाही इख़्तियार करे वरिती आहे। उन करे लतीफ़ सिंधियुनि खे होशियारु रहण लाइ वतन जी हर शइ खे महबूब जे भाकुर खां वधीक दिलकश ऐं पुरमुसरत बनाए पेश करणु शुरू कयो त जीअं सिंधी अवाम न रुगो पंहिंजी आज़ादीअ जो बचाव करे पर ईंदड़ ख़तरनि ऐं लुटेरनि जे हमलनि खां पंहिंजे महबूब वतन जी अज़मत बचाइण लाइ तयारु थी वञे। वतन जूं उहे शयूं जेके आम तरह कीन जहिड़ियूं नज़र ईंदियूं आहिनि, से जॾहिं लतीफ़ जी शाइराणे तख़यल ज़रिए लफ़्ज़नि जो रूप वठंदियूं आहिनि तॾहिं उन्हनि में हिकु अनोखी ज़िंदगी, अनोखो हुस्न, अनोखी दिलकशी ऐं निरालो शान ऐं महबूबियत पैदा थी वेंदी आहे। सरनि जे छुगनि, निसरियल संगनि ऐं महबूब जे चगुनि जी सुरहाण पैदा थी पवंदी आहे। रोहिड़े जे गुलनि में लालण जे लबनि जी लालाण जो ओलड़ो जरकण लॻंदो आहे। पकनि ऐं पुसियुनि में प्रीअं जे गलनि जी शफ़क़ लिया पाइण लॻंदी आहे ऐं फोगनि जे फुलनि में काई अनोखी ऐं अबदी मुल्क चमकण लॻंदी आहे। न रुगो उहे शयूं पर थर जो खतो बि जॾहिं लतीफ़ जी शाइरीअ में आयो त उनखे उहा इज़त ऐं अज़मत मिली जो उहो सिंधी अवाम लाइ क़ौमी मान जो निशान बणिजी वियो। इहो सभु कुझु हिन लतीफ़ ईंदड़ ख़तरनि खां बचण लाइ सिंधियुनि जे ज़हन में विहारण ते घुरियो त जीअं सिंधी उन्हनि ख़तरनि जेके नादिर शाह, अहमद शाह अब्दाली, मदद खान पठान ऐं अंग्रेज़नि जे रूप में अचणा हुआ जे मुक़ाबले लाइ तयारु थियनि। पर सिंधियुनि शायदि ई अॼु ताईं संदसि शाइरीअ जे उन पहलू ते ग़ौर कयो हुजे। सियासतदान, फातह, हुकुमरान ऐं जोधा पंहिंजी बहादुरी ऐं ॾाहप वसीले वक़्ती तरह मुल्क हासिल करे वठंदा आहिनि, पर उनखे अवाम जी दिलयुनि में वतन ऐं मातृभूमिअ वारी हैसियत सां नक्श करणु शाइर जो कमु हूंदो आहे। लतीफ़ उहो कमु अहिड़े नमूने कयो जो इंसानियत जी समूरी तारीख़ में को बि शाइर इहो कमु उन नमूने
न करे सघियो आहे।